सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लम। तमाम हम्द सना तारीफ़ अल्लाह की ज़ात पाक के लायक़ जेको मालिक वा ख़ालिक़ आ, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आ। सुभान अल्लाह तबारक व तआला जो न सलाहकार आ, न नसीर आ, न वज़ीर आ। ये सारी कायनात अल्लाह जी मोहताज आहे, अल्लाह कंहिंजो मोहताज न आहे। बेशुमार सलातो सलाम बेवाहन जे वार, नंढनि खे धण जे धनार, यतीमनि जे यार, अंबिया जे सरदार तव्हांजे असांजे आका हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताक़दार आहे। प्यारी जमात, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुझे उस्ताद मोहतरम अव्हां खे तालिबे जो शान कुरान ऐं हदीस मां ॿुधायो। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हुनखे अमल करण जी ऐं अहल बैत जे दर जी सची ग़ुलामी अता फ़रमाए। आमीन। ऐं फ़क़ीर शुक्रगुज़ार आहे ऐं दोस्तनि जी मोहबत जो, जंहिं तव्हां हीअ मूं गुनहगार जी ख़ुशी खे तव्हां पंहिंजी ख़ुशी सम्झी दिलि में इज़तूं ॾिनियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त पंहिंजे हबीब जे सदके तव्हांजे अंगणनि खे बि अल्लाह ख़ुशियुनि सां आबाद अता फ़रमाए। हमेशा ख़ुशि हूंदो। प्यारे दोस्तो, बस मुख़्तसर फ़क़ीर बि सुबुह खां वठी पनो वाकिल घोटकी खानपुर ॾाठी यारे ज़ुम खां हिते अव्हां वटि पहुता आहियूं। सुभान सुबुह वरी निमाज़ पढ़ी करे वरी कुझु गुदपुर खां उज़ुर खाई करे आख़िर में मियां मोहम्मद अली जी मानी खाई कराची रवाना थी वेंदासीं। दुआ कयो फ़िलहाल कराची आहियूं, पोइ अव्हां जमायत खां घणो वक़्तु दूरी न रहो। ट्रांसफ़र जी कोशिशि आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जे सदके जी वेझो अची वञूं तव्हां। अव्हां ई भाइरनि मिस्किननि ग़रीबनि जी दुआनि जे सदके जे मूं गुनहगार ते अल्लाह करम अता फ़रमायो। ईअं सम्झो त डायरेक्ट 16 17 हिन वक़्तु नौकिरी केॾी ॾुखी आहे। मूंखे बावनपुर वारे फरमायो त कंहिं कराची जे हमरा जो चए साईं 14 लख में पटे वाले जेको नौकिरी मिलंदी को वठंदो। मुहाजर पने हथ वारे खे चयोमि हा साईं मां पुट लाइ वठंदुसि पटे वाले जी नौकिरी। वरी ॿियो ऑर्डर मिलियो अचे वठंदुसि, मां चरियो थियो आहे त अचे न मां वठंदुसि। हाणे 14 लखनि में पटे वारनि जो हीउ दौरु एॾो ॾुखियो थी वियो आहे। पैसा असां वटि माण्हू ईंदा आहिनि, साईं पैसा ॾियण जे लाइ तयारु आहिनि, पैसा वठण वारा वठी वेंदा आहिनि। नौजवान जेके आहियो अव्हां, ख़ासि तौर ते हीअ उमिरि में जेकॾहिं महिनत कजे त पोइ एॾे माण्हू वेंदो ई न। वरी जंहिं उमिरि में कुझु करण जो ख़्यालु हूंदो आहे, असां होटलनि ते गुज़ारींदा आहियूं। 20 खां 30 सालनि जी उमिरि आहे न, इन में जेकॾहिं नौजवान चाहे मूंखे कुझु थियणो आहे, महिनत करे अल्लाह तबारक व तआला जी मदद शामिल हाल। अल्लाह अहिड़ो महिरबान आहे, असांजी महिनत खां असांखे ज़्यादा ॾींदो आहे। महिनत खां पर उहो 20-30 सालनि वारो वक़्तु जेको असां गुज़ारे, 20 वारो वक़्तु कीअं गुज़ारींदासीं। अबू दड़को ॾींदो बिना फलाणे छोरनि सां ॿिठो आहे, अंबे सां विढ़ंदासीं त असांजे यारनि लाइ हीअ थिए। अहिड़ी दोस्ती यारनि सां विढ़ण में पूरी कंदासीं। जॾहिं 35 सालनि खां पोइ ख़बर पवंदी जेके 10 दोस्त हुया उहे काॾे विया। तव्हां ॿार हो न 35 सालनि खां पुछो कंदो 10 दोस्त हुया न, हिकिड़ो बि कोन बचंदो आहे। ईअं न आहे मुंहिंजा। हुनजे करे
ख़ासि तौर ते नौजवाननि खे फ़क़ीर अर्ज़ु थो करे जंहिंजी इहा उमिरि आहे ऐं वॾड़नि खे बि त पंहिंजे बचनि खे सम्झाए पुट हीउ वक़्तु आहे अलाह तबारक व तआला हिन वक़्त में जेकॾहिं तव्हांखे कुझु थियणो आहे महिनत कंदव अलाह नसीब कंदव न त पोइ सॼी उमिरि जी हिकिड़ी तकलीफ़ आहे वक़्तु हिकिड़ो आहे न मुक़ररु उहो गुज़ारे वेंदो पोइ तव्हां ॾिसो अर्ज़ु कयां त अलाह तबारक व तआला मुर्शिद हुसैन जी क़दमनि जे सदके मूं गुनहगार ते अलाह अहिड़ो करम कयो ॿाहिरनि जी दुआनि सां यकदमि ॿी ग्रेड जी नौकरी अदा उन ज़िले ते न तालके ते डिवीज़न ते इहे मिसकिननि जूं दुआयूं ग़रीबनि जूं दुआयूं ऐं मुंहिंजी इहा ई आरज़ू आहे त कराची न रहां अॼु बि समूरो जमायत में उस वक़्तु कला महबूब मुर्शिद जे क़दमनि में उस वेझो अचां त जीअं अव्हां सां हिन तॾड़नि ते वेठो हुजां हुज़ूर जो बि फरमान आहे त जंहिं मुस्लमान अल्लाह तबारक व तआला खां दीन घुरियो अल्लाह हुनजी दुनिया बहितर बणाए छॾींदो दीन जंहिं घुरियो अल्लाह हुनजी दुनिया बहितर बणाए छॾींदो पोइ महबूब जे क़दमनि में असां मुंहिंजा मिठा इहे सभु ज़ाहिरी तारीख़ कराए करे अल्लाह करम कयो मुर्शिद हुसैन जे दर जी ग़ुलामी ॾिनीसीं ज़ाहिरी तरह सां कुझु वक़्तु अल्लाह हमेशह दुनिया खां परे कंदो दुआ कयो त दुनिया में माण्हू ईअं रहिजे त दुनिया जी मोहबत न हुजे दुनिया जी मोहबत खां अल्लाह माफ़ी अदा फरमाए मुंहिंजा मिठा ज़ाहिरी तरह दुनिया जे माहौल खां परे महिनत वग़ैरह उहा छॾे ॾिनीसीं हर शइ पंहिंजे मुर्शिद जी सोबत खे सम्झोसीं त अल्लाह हुज़ूर जे फरमान मुताबिक़ दुनिया बि भली करे सुभान अल्लाह माना हिन में अव्हां नौजवाननि जे लाइ बि सबक़ु आहे त पंहिंजी महिनत जारी रखो ऐं ख़ासि तौर ते त दुआयूं वठण न छॾियो हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा साईं असांखे पैसो गॾु करिणो आहे पोइ नौजवान नौकिरी मिले थी को अंबे खे बि न ॾींदुसि हाणे शादी बि करणी आहे उहे घर बि ठाराइणो आहे पैसो गॾु करिणो आहे पैसो ईअं गॾु न थींदो मुंहिंजा मिठा अबे अमड़ जी ख़ुदा जो कसम दुआयूं वठो अल्लाह कहिड़े पासे खां छपर फाड़े ॾींदो असांजो दिमाग़ बि कमु कंदो दुआनि सां अल्लाह राज़ी थींदो आहे ईअं माल गॾु करण सां हिकु ई केतिरो बि गॾु कयूं लोॾो अची वञे हड़ ई हली वञे बचंदो ई कोन्हे मुंहिंजा निगरानी बसल मुख़्तसिर थकावट बि आहे नेठ इंसान ऐं दोस्त जा ठहियल ऐं आराम कंदासीं त सुबुह जो वरी जेके दोस्तनि खे टाइम ॾिनल आहे उन खे पुछंदासीं ॾाढी ख़ुशी थी आहे अवां दोस्तनि जे बहाने उस्ताद साईं जी ज़ारत थी आहे दोस्तनि जी ज़ारत थी आहे फ़क़ीर वक़्तु हाणे असां भुत खाइण आया अल्लाह ख़ुशि कंदो दुरूद शरीफ़ बुलंद सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नूर अल्लाह कुल्ला सलकुम अलैहि अजरन इल्ला मवद्दत फिल क़ुरबा अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे फरमायो दिलबर तू फरमाए पंहिंजी उम्मत खे त मां पंहिंजी नबूवत जी उजरत अव्हां खां नथो घुरां सुभान अल्लाह मज़दूरी घुरंदो आहे न अव्हां खां का उजरत नथो घुरां मुंहिंजी उजरत सिर्फ़ु इहा आहे त मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु सुभान अल्लाह मुंहिंजे क़रीबनि सां प्यारु कयो अल्लाह तबारक व तआला जे महबूब सां जंहिंजी मोहबत आहे त उनजे बचड़नि सां बि उन्हनि एतिरी मोहबत कई आहे मशहूरु वाक़ियो आहे लैला जे पुराना रूम बि मसलिन में इहा शेर लिखियो आहे त घर खां कुतो निकितो मजनू उन कुते जा बि पेरनि खे चुमियूं पियो ॾे मजनू शहज़ादो हो केसर नालो कंहिंजो चरियो थियो आहे कुते जा पेर थो चुमे चए अव्हांखे कुतो थो लॻे निकितो त मुंहिंजे लैला जे घर खां आहे सुभान अल्लाह इश्क जेकॾहिं ज़ाहिरी बि दुनिया सां आहे उनजी घर जे कुते जो बि मुंहिंजा मिठा दुनिया जो आशिक़ एतिरे हुन में आहे इश्क जेकॾहिं मदीने वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम सां आहे त हाणे बि पोइ वक़्तु ॻाल्हि थी मीरपुर में
असांजी सिंध जी सरज़मीन जो मशहूर आशिक अहल बैत जो मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह।